नाज़रीन हेडलाइन सवाल ठियो वाक़िया नाज़रीन सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नैब चेयरमैन इदारे में मुक़र्ररीन ऐं बदिली ते पाबंदी लगाई छॾी आहे। नैब तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वेझराई में थियल मुक़र्ररीन ऐं बदिलियुनि ते अमल बि रोकियो वियो आहे। पधिराई मूजिबि नैब चेयरमैन अदालती हुक्म ते अमल करण की हिदायत कई आहे। सुप्रीम कोर्ट हाई प्रोफाइल केसनि में मुक़र्ररियूं ऐं बदिलियूं रोकण जो हुक्म ॾिनो हो। ख़बर सां शेयर कई पिया। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नैब चेयरमैन इदारे में मुक़र्ररिन ऐं बदिलियुनि ते पाबंदी लगाई छॾी आहे। नैब तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वेझराई में थियल मुक़र्ररिन ऐं बदिलियुनि ते अमल बि रोकियो वियो आहे। पधिराई मूजिबि नैब चेयरमैन अदालती हुक्म ते अमल करण की हिदायत कई आहे। सुप्रीम कोर्ट हाई प्रोफाइल केसनि में मुक़र्ररियूं ऐं बदिलियूं रोकण जो हुक्म ॾिनो हो। आगो की विया सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नैब चेयरमैन इदारे में मुक़र्ररिन ऐं बदिलियुनि ते पाबंदी लगाई छॾी आहे। नैब तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वेझराई में थियल मुक़र्ररियूं ऐं बदिलियुनि ते अमल बि रोकियो वियो आहे। पधिराई मूजिबि नैब चेयरमैन अदालती हुक्म ते अमल करण की हिदायत कई आहे।